केमिस्ट्री क्लास ॾहों बाब टियों सबक अठों हिस्सो पहिरियों हमशक्ली सिलसिलो होमोलॉगस सीरीज़ आवां केमिस्ट्री उस्ताद नदीला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली का असांजे अॼोके लेक्चर जो मौजू आहे होमोलॉगस सीरीज़ हमशक्ली सिलसिलो होमोलॉगस सीरीज़ हमशक्ली सिलसिलो Homologous series in organic chemistry is a family of hydrocarbons with similar chemical properties who share the same general formula. नामियाती केमिस्ट्री जे अंदरि होमोलॉगस सीरीज़ हाइड्रोकार्बन्स जी अहिड़ी फैमिलीअ खे चइबो आहे जिन जूं कीमियाई ख़ासियतूं हिक जहिड़ियूं हुजनि ऐं संदन हिकु आम जनरल फार्मूला पिणु हुजे। हाणे फैमिली जॾहिं नालो असां खणूं था त कुझु हाइड्रोकार्बन्स जी फैमिली थींदी आहे जंहिंखे असां होमोलॉगस सीरीज़ चऊं था, यानी फैमिली त फैमिली मेंबर्स जा फीचर्स कुझु मुहांडरा पाण में मिलंदड़ जुलंदड़ हूंदा आहिनि। ईअं ई ऑर्गेनिक केमिस्ट्री जे अंदरि हाइड्रोकार्बन्स जूं बि फैमिलियूं थियनि थियूं। उन्हनि फैमिलियुनि जे मेंबर्स जा मुरकबनि जा कुझु जेकी फीचर्स आहिनि उन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं हिकु जहिड़ियूं थींदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते सीरीज़ थियनि थियूं जीअं अल्केन आहे, ॿी होमोलॉगस सीरीज़ आहे अल्कीन ऐं टी आहे अल्काइन। ईअं हेलो अल्केन, अल्कोहल, ईथर वग़ैरह वग़ैरह मुख़्तलिफ़ फैमिलीज़ आहिनि। हाणे जेकॾहिं असां अल्केन खे खणूं त उन जे मेंबरनि जा नाला पिणु इन सीरीज़ जे नाले जे ई मैचिंग में हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ो होमोलॉग आहे मीथेन, ॿियो होमोलॉग आहे ईथेन ऐं ईअं प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन सभु अल्केन फैमिली सां तालुक़ु रखनि था। इन्हनि होमोलॉग्स जूं ख़ासियतूं ख़ासि तौर ते कीमियाई ख़ासियतूं पाण में हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। जनरल फार्मूला मीथेन जो, ईथेन जो, प्रोपेन जो हिकु ई थिए थो। जनरल फार्मूला आहे CnH2n+2। ईअं जेकॾहिं अल्कीन खणंदासीं त उन जे मेंबर्स जा नाला पिणु इन जे ई नाले सां मैचिंग में हूंदा, जीअं ईथीन, प्रोपीन, ब्यूटीन ऐं पेंटीन वग़ैरह वग़ैरह। अल्कीन जो जनरल फार्मूला CnH2n हूंदो आहे। अल्काइन में जेकॾहिं तव्हां ॾिसो त उन जे फैमिली मेंबर्स जा नाला इथाइन, प्रोपाइन, ब्यूटाइन वग़ैरह वग़ैरह आहिनि ऐं उन्हनि जो जनरल फार्मूला आहे CnH2n-2। ईअं हेलो अल्केन्स जा जेके मेंबर हूंदा उन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं पाण में हिकु जहिड़ियूं हूंदियूं ऐं उन्हनि सभिनी मेंबर्स जो जनरल फार्मूला हिकु ई हूंदो। साॻिए तरीक़े सां अल्कोहल, ईथर ऐं अल्डिहाइड वग़ैरह जे मेंबरनि जो पिणु जनरल फार्मूला हिकु हूंदो ऐं उन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं पिणु हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदियूं आहिनि। Homologous series is a family of organic compounds where two consecutive members in the family differ from each other by methylene CH2 repeating unit. Homologous series नामियाती मुरकबनि जी अहिड़ी फैमिली हूंदी आहे जंहिंमें हिक ॿिए पोयां ईंदड़ मेंबरनि में मिथाइलीन ग्रुप जो फ़र्क़ु हूंदो आहे। मिसाल जे तौर ते अल्केन फैमिली खे असां ॾिसूं, अल्केन फैमिली में ॿ हिक ॿिए पोयां ईंदड़ मेंबर आहिनि मीथेन ऐं ईथेन या वरी ईथेन ऐं प्रोपेन। हाणे जेकॾहिं ॿ के बि मेंबर खणो जीअं ईथेन ऐं प्रोपेन खणो त इन्हनि ॿिन्ही में हिकिड़ी कार्बन ऐं ॿिनि हाइड्रोजन जो फ़र्क़ु हूंदो, यानी मिथाइलिन ग्रुप जो। ईथेन जो फार्मूलो आहे C2H6 ऐं प्रोपेन जो फार्मूलो आहे C3H8। ॾिसो त ॿिनि हाइड्रोजन जो फ़र्क़ु आहे ऐं हिकिड़ी कार्बन जो फ़र्क़ु आहे। ईअं ई मीथेन ऐं ईथेन में पिणु फ़र्क़ु हूंदो मिथाइलिन ग्रुप जो। साॻिए तरीक़े सां वरी जेकॾहिं तव्हां अल्कीन फैमिली में ॾिसो त ईथीन ऐं प्रोपीन में पिणु CH2 जो डिफरेंस हूंदो ऐं जेकॾहिं वरी मास डिफरेंस ॾिसिजे त ॿिनि कॉन्सिक्यूटिव मेंबर्स हिक ॿिए पोयां ईंदड़ मेंबरनि में जेको वज़न जो फ़र्क़ु थींदो उहो 14 यूनिटनि जो थींदो। मिसाल जे तौर ते C2H2 त उन में तव्हां ॾिसो त फ़र्क़ु थिए थो C3H6 ऐं ॿिन्ही मेंबरनि में फ़र्क़ु थिए थो CH2 जो। त हाणे हिन CH2 जो जेकॾहिं तव्हां वज़न कयो त कार्बन जा 12, हाइड्रोजन जा 2 त यानी बराबरि थियो 14, त हिननि ॿिन्ही में वज़न जो फ़र्क़ु थींदो 14। ईअं ई अल्काइन फैमिली में पिणु थींदो। इथाइन खणी ॾिसो ऐं प्रोपाइन, इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु ॾिसो त C2H2 ऐं C3H4 यानी ॿिनि हाइड्रोजन जो फ़र्क़ु आहे ऐं हिकिड़ी कार्बन जो। वरी जेकॾहिं वज़न में फ़र्क़ु ॾिसो इन्हनि जो त उहो 14 यूनिटनि जो फ़र्क़ु थींदो। साॻिए तरीक़े सां प्रोपाइन ऐं ब्यूटाइन में C ऐं H2 जो फ़र्क़ु आहे त यानी उन्हनि में वज़न जो फ़र्क़ु पिणु 14 यूनिटनि जो थींदो।
They have same functional groups and show similar trends in physical and chemical properties. जेकी असांजियूं होमोलॉगस सीरीज़ थियनि थियूं उन्हनि में फंक्शनल ग्रुप साॻा थियनि था ऐं उन्हनि जी तबई ऐं कीमियाई ख़ासियतुनि जा रुझान या लाड़ा पिणु हिक जहिड़ा थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते अल्केन फैमिली आहे। जेकॾहिं तव्हां अल्कीन फैमिली खे ॾिसो त हाणे अल्कीन जा मेंबर आहिनि इथीन, प्रोपीन, ब्यूटीन, पेंटीन, हेक्सीन ऐं इन्हनि जो फंक्शनल ग्रुप साॻियो ई आहे, यानी डबल बॉन्ड। हाणे जीअं जीअं तव्हां इन इथीन खां प्रोपीन तरफ़ वेंदव त उन्हनि मंझि हिकु त मिथाइलिन ग्रुप जो फ़र्क़ु थींदो वेंदो, यानी उन्हनि जो मालिक्यूलर वेट वधंदो वेंदो। इथीन खां वधीक मालिक्यूलर वेट आहे प्रोपीन जो, उन खां वधीक मालिक्यूलर वेट थींदो ब्यूटीन जो, छो त कार्बन ऐं हाइड्रोजन में इज़ाफ़ो थींदो वञे थो। जॾहिं इन्हनि जे मालिक्यूलर वेट में इज़ाफ़ो थिए थो त इन्हनि जी बॉइलिंग पॉइंट्स में पिणु इज़ाफ़ो थींदो वेंदो। जीअं इथीन खां मथे प्रोपीन ब्यूटीन जे तरफ़ वेंदासीं त इन्हनि जे बॉइलिंग पॉइंट्स ऐं इन्हनि जी मेल्टिंग पॉइंट्स में पिणु इज़ाफ़ो थींदो। साॻे ई तरीक़े सां अल्काइन फैमिलीअ ते पिणु इहो ई ट्रेंड लागू थिए थो त उन जी फिज़िकल ऐं कीमियाई ख़ासियतुनि जा जेके ट्रेंड्स आहिनि उहे हिक जहिड़ा थियनि था। ऐं जेकॾहिं अल्काइन फैमिली में ॾिसो त उन्हनि सभिनी मेंबरनि जो फंक्शनल ग्रुप पिणु साॻियो आहे। जीअं इथाइन जो फंक्शनल ग्रुप ट्रिपल बॉन्ड आहे, ईअं प्रोपाइन जो फंक्शनल ग्रुप ट्रिपल बॉन्ड आहे, त ब्यूटाइन जो फंक्शनल ग्रुप पिणु ट्रिपल बॉन्ड आहे। जीअं त इन्हनि जो फंक्शनल ग्रुप साॻियो आहे त इन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं पिणु हिक जहिड़ियूं ई थियनि थियूं। अल्कोहल हिकिड़ी ॿी होमोलॉगस सीरीज़ आहे जंहिंमें फंक्शनल ग्रुप हूंदो आहे OH। मिसाल जे तौर ते मीथेन हिकिड़ी हाइड्रोजन निकिरंदी, हिते OH अची करे हिन जी जॻह वठंदो त इहो थी वेंदो मीथनोल। इथेन हिन मां हिकिड़ी हाइड्रोजन निकिरंदी, इन में फंक्शनल ग्रुप अची करे लॻंदो OH त इहो थी वेंदो इथनोल। ईअं प्रोपेन हिकिड़ी हाइड्रोजन निकिरंदी त OH हुन जी जॻह वठंदो त इहो थी वेंदो प्रोपेनोल। हाणे जीअं त हिननि जो फंक्शनल ग्रुप टिनी जो साॻियो आहे त हिननि जूं कीमियाई ख़ासियतूं पिणु पाण में हिक जहिड़ियूं हूंदियूं ऐं वरी उन्हनि जी तबई ख़ासियतुनि जा ट्रेंड्स पिणु हिक जहिड़ा ई हूंदा। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।